अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त भारत पाकिस्तान खे निशानो बणाइण लाइ फॉल्स फ्लैग ऑपरेशन जो बहानो ॻोल्हे रहियो आहे। आलमी बिरादरी भारत जे ख़तरनाक हरकतुनि खां पहिरियां कार्रवाई करे। पंहिंजे ट्वीट में इमरान ख़ान चयो आहे त लाॻीतो दुनिया खे भारतीय बहाननि खां ख़बरदार करे रहियो आहियां। LOC ते भञकड़ीअ बाबति भारत जा ताज़ा बेबुनियाद इल्ज़ाम उन ख़तरनाक एजेंडा जो तसलसल आहिनि। भारतीय कब्ज़े जे ख़िलाफ़ कश्मीरियुनि जी मुज़ाहिमत भारतीय ज़ुल्मनि जो सिधो नतीजो आहिनि। 9 मई खां पोइ लॉकडाउन में नरमी कीअं आणिजे, पब्लिक ट्रांसपोर्ट कहिड़ियुनि शर्तुनि तहत हलाइजनि ऐं कारोबार खोलण लाइ कहिड़ियूं SOPs ठाहिजनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जे सदारत हेठि नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर जे इजलास दौरान सलाह मशवरा। चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि जी वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कोरोना वायरस सबबि फ़ौतगियुनि जी शरह ऐं नवां केस वधी रहिया आहिनि। अवाम खे सहूलियतुनि ॾियण सां गॾु वबा खां बि बचाइणो आहे। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त सिलेक्टेड ऐं नाअहल वफ़ाक़ी हुकूमत नाकाम थी चुकी आहे। कोरोना वायरस जे वबा दौरान हुकूमत जी नाअहली वधीक वाउखी थी वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ पीपुल्स पार्टी अॻुवान कमर अब्बासीअ जे वरसीअ जे मौक़े ते जारी कयल बयान में चयो आहे त 18हीं तरमीम ऐं NFC एवार्ड ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ख़िलाफ़ साज़िशुनि जी मज़म्मत करियां थो। मुल्क में कोरोना सबबि फ़ौतगियुनि जो अंगु 533 थी वियो। 22,900 खां वधीक माण्हू मुतासिर। कोरोना वायरस सबबि सिंध में फ़ौतगियुनि जो अंगु 157 थी वियो। मरीज़नि जो अंगु 8,189 थी वियो। पंजाब में 156 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। 450 माण्हू मुतासिर। KP में सभ खां वधीक 195 माण्हू मौत जे मुंहं में हलिया विया ऐं 3,499 माण्हू कोरोना जो शिकार। बलोचिस्तान में 21 ऐं कोरोना में मुब्तला जो अंगु 1495 थी वियो। इस्लामाबाद में 4 ॼणा हयातियूं विञाए वेठा। 485 केस रिपोर्ट। गिलगित में 3 फौत, 386 मुतासिर। आज़ाद कश्मीर में 78 केस रिपोर्ट थी चुका। एहसास सेंटर दराखाला वड़ा ते मीर नेमत बुज़ंजो जे साहिबज़ादे जो हमिलो। मुबैना तौर ते मुस्तहिक़ीन जा 50 लख रुपया खणी अवाम सां हथापाई करे उतां फ़रार थी वियो, जंहिं ते उतां जे अवाम रोड ब्लॉक करे वरितो। जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर वड़ा इक़बाल खोसो ऐं फोर्सिस समेत ॿिया मौक़े ते पहुची विया। शहर क़ाइद में जारी लॉकडाउन जे दौरान राशि एहलकारनि ग़रीब दुकानदारनि खां लूट मार लाइ ॾिनी आहे। अवामी कॉलोनी थाणे जे ज़ऊर एडमरर ग़रीब दर्ज़ीअ खे बि न छॾियो। लॉकडाउन जी ख़िलाफ़ वर्ज़ीअ जे नाले ते 5000 रुपया रिश्वत वसूल करे वरिती, जंहिं ते उन दर्ज़ीअ जो चवणु हुयो त दुकान जे अंदरि ग्राहक जो सूट पयल हुयो, जेको कढण लाइ कारीगर दुकान खोलियो त ज़ऊर एडमरर पहुची कारीगर खे थाणे ते खणी वियो। उतां मूंखां 5000 वसूल करे पोइ कारीगर खे छॾियो आहे। सकरंड जे रौनक इलाइक़े लेलाबाद में 2 ॾींहं अॻु सुबुह 9:15 बजे जावेद खां थियल 7 लख रुपयनि जी फुर जे जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे, जंहिं ते सकरंड शहरी इतिहाद जो एहतिजाजी मुज़ाहिरो, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त उन वारदात खे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं पुलिस रुॻो पंहिंजी ईदी ठाहिण जे चकरनि में आहे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सूबाई सदर ज़ाहिद अली रिंद जो भाउ एडवोकेट साजिद अली रिंद हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो, जंहिं जी जनाज़े जी निमाज़ उन जे अबाणे ॻोठ बख्शू ख़ान रिंद में अदा कई वई। नेशनल पीपुल्स पार्टीअ जे सरबराह ऐं GDA जे मरकज़ी रहनुमा गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई मौजूदा वबाई हालत जो फ्रंट लाइन ते मुक़ाबिलो करण वारनि डॉक्टरनि लाइ हिफ़ाज़ती किट्स ऐं PCB मोकिले पंहिंजे इंसानी हमदर्दीअ जो सबूत ॾिनो आहे। जतोई हाउस जे फोकल पर्सन वकास गबोल रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी अस्पताल इंतज़ामिया खे किट्स ॾींदे चयो आहे त जतोई फैमिलीअ जे तरफ़ खां डॉक्टरनि ऐं BMLA जे लाइ दुआऊं पिणु ॾिनियूं आहिनि ऐं ज़िले नौशर फेरोज़ जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में 300 खां वधीक किट्स पिणु ॾिनियूं आहिनि ऐं दरिया खान मरी लॻ ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकेली दे चानारी दे कंगल जे 300 खां वधीक मुस्तहिक़नि में राशन पिणु तक़सीम कयो आहे। मोरो वार्ड नंबर 3 हाफ़िज़ अब्दुल रहमान अब्बासी कॉलोनीअ में नामालूम हथियारबंदन पौरियत नंगर कोरेजो जे घर में दाख़िल थी घर खे ॿुहारे विया, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त राति जी ऊंदाईअ में घर में घिड़ी घर में पियल 1,20,000 ऐं 2 तोला सोन, बैटरी ऐं कपिड़ा खणी फरार थी विया, जंहिं ते असां रोज़े रखण लाइ उथियासीं त घर में कुझु बि न हुयो। उन्हनि IG सिंध ऐं वसवारनि खे अपील कई आहे त असां ग़रीबनि मिसकीननि सां इंसाफ़ करे असांखे चोरी थियल सामान वापसि कराए ॾिनो वञे।
नौशर फेरोज़ फूड खाते जे फूड इंस्पेक्टर जो एंटी करप्शन सर्कल ऑफिसर के खिलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो, जंहिं ते हुन जो चवणु हुयो त फ़ी बोरीअ 10 रुपया रिश्वत तलब करे रहिया आहिनि, जंहिं ते अगरि रिश्वत अदा न कई त उन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। एंटी करप्शन सावल घोटो बिला वजह हर ऑफिस घुराए असांखे परेशान करे रहियो आहे। अगरि जे अहिड़ी सूरत हाल रही त पोइ टारगेट पूरो न करे सघिबो, जंहिं ते लोंग मरी, बदरदीन कीरियो, बाबर राजपर, शौकत आराई ऐं ॿियनि एहतिजाज में शिरकत कई। बिरिया सिटी पुलिस गुटका फरोश जवाबदार एजाज हुसैन के कब्ज़े में 5 मण गुटको ऐं हिकु मज़दा गाड़ी हथ करे गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त कंडियारो पुलिस जवाबदार निसार अली सेठार जे निशानदहीअ ते हिकु बंदूक जेका क़त्ल में इस्तेमाल कई वई हुई बरामद करे आर्म्स एक्ट तहत केस दाख़िल करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।